नहमदहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सबक़ आहे 127 आयत नंबर 122 खां वठी 129 ताईं तर्जुमो। अवमन छा भला पोइ उहो शख़्स कान जेको हो मईतन मुर्दा फ़अहयैना हो पोइ ज़िंदा कयो असां उनखे वजअलना ऐं ठाहियो असां उनजे लाइ लहू उनजे लाइ नूरन हिकिड़ो नूर यमशी हू हले थो बिही उन सां गॾु या उन में फिन्नास माण्हुनि जे विच में कमम मसलहू छा थी सघे थो मानित उन शख़्स जे फ़िज़ुल्माती जेको हुजे अंधेरनि में लईस न बिख़ारिज निकिरण वारो मिन्हा उन्हनि मां। कज़ालिक अहिड़ी तरह ज़ुय्यन लिल काफ़िरीन मुज़य्यन कया काफ़िरनि जे लाइ मां कानू जेके हुआ उहे यामलून अमल कंदा। व कज़ालिक अहिड़ी तरह जअलना असां ठाहिया फ़ी कुल्लि क़रियतिन हर बस्ती में अकाबिर वॾा उनजा मुजरिम उन बस्ती जा लियमकुरू ताके उहे मकर कनि चालू हलनि फ़ीहा उन में वमा ऐं न यमकुरून उहे मकर कनि था इला पर बि अनफुसिम पंहिंजो पाण सां ई वमा यशउरून ऐं न उहे शऊर रखनि था। व इदा ऐं जॾहिं जाअतहुम आयतुन अचे थी उन्हनि वटि का आयत क़ालू चवनि था लन नुमिन हरगिज़ न असीं ईमान आणींदासीं हता एसिताईं जो नूता असांखे बि ॾिनो वञे मिस्ल मानिंद मां जेको ऊतिय रसूलुल्लाही ॾिना विया रसूल अल्लाह ताला जा। अल्लाहु अलमु अल्लाह ताला ॼाणे थो हैसू किथे यजअलू हू रखे रिसालतू पंहिंजी रिसालत खे यानी अल्लाह ताला जंहिंखे चाहे पंहिंजे रसूल जी हैसियत सां मुंतखिब करे अल्लाह जो ई इख्तियार आहे। सयुसीबुल्लदीन अनक़रीब पहुचंदो उन्हनि माण्हुनि खे जिन अजरमो जुर्म कयो सगारुन ज़िल्लत इंदल्लाही अल्लाह वटि व अज़ाबुन ऐं अज़ाब शदीद या सख़्त बिमा बवजा उनजे कानू जेके हुआ उहे यमकुरून उहे मकर कंदा। फ़मन युरिदिल्लाहु पोइ जंहिंजे लाइ चाहे अल्लाह ताला ऐं यहदियहू के हू हिदायत ॾे या रहनुमाई करे उनजी यशरह हू खोले छॾे थो सदरहू सीनो उनजो लिल इस्लाम जे लाइ वमन युरिद ऐं जंहिंजे लाइ हू चाहे ऐं युदिल्लहू के हू भटकाए उनखे यजअल हू करे छॾे थो सदरहू सीनो उनजो दय्यक़न तंग हरजन तमामु घणो तंग कअन्नमा गोया के उहो यसअदु चढ़ंदो हुजे फ़िस्समाई आसमाननि में। कज़ालिक अहिड़ी तरह यजअलुल्लाहु ठाहियो अल्लाह ताला या करे छॾियो अल्लाह ताला रिजस नापाकी या पलीदगी अलल्लज़ीन मथां उन्हनि माण्हुनि जी ला युमिनून जेके नथा ईमान आणीनि। वहाज़ा सिरातु रब्बिक ऐं हीअ आहे रस्तो तव्हांजे रब जो मुस्तक़ीमा सिधो। क़द तहक़ीक़ फ़स्सलनल आयात खोले या तफ़सील सां बयानु कयूं असां आयात खे लिक़ौमी यतज़क्करून उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके नसीहत हासिल कनि था। लहुम उन्हनि जे लाइ आहे दारुस्सलामी घर सलामती वारो इंद रब्बिहिम उन्हनि जे रब वटि व हुआ ऐं उहो ई आहे वलियुहुम दोस्त उन्हनि जो बिमा कानू बवजा उनजे जेको हुआ उहे यामलून अमल कंदा। व योम यहशुरुहुम ऐं उन ॾींहुं जॾहिं हू जमा कंदो उन्हनि खे जमिया उन्हनि सभिनि खे या माशरल जिन्नी ए गिरोहे जिन क़दिस्तक्सरतुम तहक़ीक़ तव्हां ख़ूब वरितो यानी तव्हां तमामु घणनि खे इंसाननि मां तव्हां तमामु घणनि खे गुमराह कयो कसरत खे तव्हां गुमराह कयो मिनल इंसी इंसाननि मां। वक़ाल औलियाउहुम ऐं चवंदा दोस्त उन्हनि जा जेके शयातीन इंसाननि मां बि कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जेके जिन्हनि जा दोस्त हूंदा आहिनि
मिनल इंसी इंसाननि मां रबना ए असांजा रब इस्तमता फ़ाइदो वरितो बादुना बाज़ असांजे बि बाज़ मां मतिलबु त असां हिक ॿिए खां फ़ाइदो वरितो व बलगना ऐं असीं पुॼी वियासीं अजलना पंहिंजे वक़्त ते अलज़ी उहो जे अजलत तो मुक़ररु कयो लना असांजे लाइ। क़ाल नार अल्लाह ताला फ़रमाईंदो बाहे मथवाकुम ठिकाणो आहे तव्हांजो ख़ालिदीन हमेशह रहो फ़ीहा उन में इल्ला सिवाइ इहो के माशा चाहे जेको चाहे अल्लाह ताला इन बेशक रब रब तव्हांजो हकीमुन अलीम तमामु हिकमत वारो सभु कुझु ॼाणण वारो आहे। व कज़ालिक ऐं अहिड़ी तरह नुवली असीं फेरियूं था बाद ज़ालिमीन बाज़ ज़ालिमनि खे बादन बाज़ जे मथां बिमा कानू यकसिबून बवजह उन जे जेके हुआ उहे कमाई कंदा। हिन खे ईअं बि चई सघे थो नुवली यानी असीं मुसलत करियूं था बाज़ ज़ालिमीन बाज़ ज़ालिमनि खे बादम बाज़ जे मथां बिमा कानू यकसून बवजह उन जे जेके उहे कमाई यानी अमल कंदा। सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।